अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो मोहसिन हसन आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मोहसिन हसन पिताबी। मखलूक जेका असांजे सिंध में रहे थी उहा आहे मिडिल क्लास। अॼुकल्ह त सॼे माण्हू पाण खे मिडिल क्लास चवनि था। वरी इहे मिडिल क्लास जी मिसाल एॾी सुठी पई आहे चंडरी। चाचा मोची यार इनखे कुझु चओ त सही। अरे चंडरा छा थो करे, उथी कोई कमकार कर। अरे मां कमु कयां? मां न बाक़ी तोर पिणे कंदो ईअं न। हाओ वो रमू वारा मार यार छा चवंदा जेके सत कमेंट कंदा आहिनि मुंहिंजे पोस्ट ते। हाय ठाऊका रमू छा चवंदो पता तूं लॻो पियो आहे डीसी कोई। अरे हे ॾिसो यार छॾो कुझु सकून करण ॾियो। बाक़ी इहे पूरा ॾींहुं भले टिक टाक तव्हांजा लॻा पिया हुजनि ईअं करे करे थकंदा न आहियो। अरे मामा मोशी यार छॾे हिनखे हिकु कमु कर, हिनखे इहो त ॿुधाए यार असांजो वीडियो लाइक कर शेयर कर न मञीदा असांजी यार तूं कुझु सम्झाए न। तव्हां ॾिसो था मिडिल क्लास चंडरनि खे न घर में अटो न हूंदो वरी चवंदा ईअं असां भुगटियूं भला वरी कमु कंदासीं माण्हू छा चवंदा। चंडरा ॿार पिंगे में पधरा साईं ॿाहिरि कमु करणु वञा मारो यार रमू।